सुन्नत फ़िरौन अदा हुई है इस्लाम के नाम पर, सुन्नत फ़िरौन अदा हुई है इस्लाम के नाम पर, जन्नत बढ़ रही है यहाँ बच्चों के कत्ले आम पर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। अॼु असां 16 डिसंबर 2014 ते शहीद थींदड़ शागिर्दनि खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था, जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो नज़रानो पेश करे तालीम जहिड़े ज़ेवर खे बचायो। उन ॾींहं ते दहशतगर्दनि जा नापाक इरादा ख़तमु थी विया, जंहिंजो सोचणु हुयो त असां ॿारनि खां तालीम जहिड़ो ज़ेवर खसे ऐं ख़तमु कंदासीं, पर तालीम हिकु अहिड़ो ज़ेवर आहे जेको केर बि कंहिंखां खसे ऐं ख़तमु नथो करे सघे। अगरि तव्हां वटि का ॿी मिल्कियत आहे त उहा खसे ऐं ख़तमु थी सघे थी, पर तालीम हिकु अहिड़ो ज़ेवर आहे केर बि कंहिंखां खसे ऐं ख़तमु नथो करे सघे। उन ॾींहं ते माण्हुनि पंहिंजनि पुटनि खे चयो त जल्दबाज़ हो तुम मगर ये काम करना नहीं, जल्दबाज़ हो तुम मगर ये काम करना नहीं, माँ से पहले कभी मरना नहीं। ऐं पुटनि पंहिंजनि माण्हुनि खे मोट में चयो त इतना ज़ुल्म है इतराफ़ में घबरा जाता हूँ, इतना ज़ुल्म है इतराफ़ में घबरा जाता हूँ, आप सब यहीं रुके मैं चला जाता हूँ। हिकु दफ़ो ॿीहर APS स्कूल में शहीद थींदड़नि शागिर्दनि खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था, जंहिं पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे तालीम जहिड़े ज़ेवर खे बचायो। माएँ दरवाज़े तकते रह गईं, माएँ दरवाज़े तकते रह गईं, बच्चे स्कूल से जन्नत चले गए।